अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सोराब सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल अलीगुल मल्ला सोराब सुमरो ऑफिशियल जे नाले सां यूट्यूब चैनल आहे। हिनखे सब्सक्राइब कयो। जिन दोस्तनि ताईं सब्सक्राइब न कयो आहे उहे सब्सक्राइब करे छॾियो, उनखे सवाब बि मिलंदो। सवाब दारन हासिल कयो, सब्सक्राइब करे चैनल। टेबल टॉक जेको असां प्रोग्राम शुरू कयो आहे, मुख़्तलिफ़ किरदार ईंदा आहिनि प्रोग्राम में। अॼु असां वटि हिकिड़ो बीमार शख़्स आयो आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी त साईं, तव्हां बीमार छो थियो? खुशी को साईं, खुशी जो से खुशी में बीमार थींदासीं, इंजॉय कंदासीं के बस मौज मस्तियूं कंदासीं। खुदा जी का जोड़ थे माण्हू बीमार खुशी में थींदो आहे छा? ॾिसे तो थधि लगी पिया, खंघ आहे साईं, बुखार आहे मूंखे, हिन महिल ताईं छॾे नथी पई खंघ। मां तबाह थी वियो आहे साईं, इस्पताल में वियो आहे, 64 नंबर मिलियो आहे मूंखे। 64 नंबर? अञा 6 नंबर हले पियो, 64 नंबर मिलियो आहे। मां चयो मां ॿिए ॾींहुं ॾेखारण अचां छा? मरां मां अॼु थो, तव्हां जेको आहे 64 नंबर ॾिनो आहे त मां ॿिए ॾींहुं अचां छा? न साईं, ज़ाहिर आहे रुगो तव्हां ई त बीमार न थिया हो न, दुनिया में ॿिया बि त माण्हू बीमार थिया। वायरल इन्फेक्शन को फैलियो आहे जंहिंसां माण्हू खंघ थिए थी, नज़लो ज़ुकाम, मौसम भी तो तब्दील थिए थी न। इन करे मां चवां तो ग़रीब सां वॾो वाइदो थियो। तव्हां ग़रीब हो? न, मां ग़रीब न आहियां। मां साईं पंहिंजो मिनिस्टर मां जो गाॾियूं बि अचनि थियूं, हे बंगलो मुंहिंजो आहे, हे फुल सूट मूंखे पातल आहे, ऐं चांहि मुंहिंजे कप में कोन्हे, पंहिंजे कप में विझी वेठो आहे। बीमार मां हे महिमान नवाज़ी वारा बि न आहियो। कराची में अचण खां पोइ तव्हां को हयाव छॾाए वियो आहे सफ़ा सुनी। अच्छा साईं, पोइ इहो मां इहो पुछां पियो त ज़ाहिर आहे वायरल इन्फेक्शन आहे, माण्हू बीमार थियनि था, ॿिया बि बीमार थिया त ज़रूरु तव्हां जेको नंबर ईंदो उन हिसाब सां तव्हां घुराईंदा न? साईं मां थोरी पहिरीं पई करे आख़िर जान छॾाए मुन खां मां चयो मूंखे पंहिंजो नंबर ॾे, डॉक्टर ॾे जेको आहे सो पोइ मूंखे मोकिलियाईं अंदरि। साईं डॉक्टर दवाऊं लिखी ॾिनियूं, माना मेडिकल वारा ॾे खणी चए हे कोन्हे, ॿी लिखाए। वरी डॉक्टर ॿी लिखी ॾिनी, चए इहा कोन्हे, वरी ॿी। वरी मां 5-6 चकर दवाऊं मटायूं। मां चयो हाणे जहिड़ी वणे ॾे, उहे ई नकुली दवाऊं अची वयूं। अलाए काॾे मरी विया जेके मेडिकल छा चवंदा हुआ उहे हूंदा हुआ, पंहिंजो इंस्पेक्टर ड्रग वारा, अलाए काॾे विया, छापो ई नथा हणनि। नकुली दवाऊं 2 महीना थी विया आहिनि मुसलसल। सोराब दवाऊं खाओ था पोइ बि असर नथो थिए? का शइ बि न। गंगा थो त हा पटिजी थो, ॿुधो साईं, हाँ पटिजी थो अचे, मथे में सूर थो पइजी वञे। ॿुधो साईं, पोइ साईं के सुठे डॉक्टर खे ॾेखारियो न? कहिड़े खे न कहिड़े खे ॾेखारिया अथव मलिया, पंहिंजो जाओ इस्पताल में ॾेखारियो, अलॻि ॾेखारियो आहे। हिते प्राइवेट इस्पताल में अलॻि ॾेखारियो आहे, जना में अलॻि ॾेखारियो आहे। अञा कहिड़ा दवा मलियूं पाण खे साईं। न, मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं मतिलबु सुठे डॉक्टर खे, कंहिं महांगे डॉक्टर खे ॾेखारियो जंहिंजी फीस वधीक महांगी हुजे। फीस वधीक हुजे, छपा बि त हुजे, चया बेवकूफ़। अॻे असां डॉक्टर ॾे वेंदा हीअं रुगो नफ़्स ॾिसी करे दवा ॾींदा हुआ। नफ़्स न साईं, नब्ज़। हा या नब्ज़ ॾिसी करे, नफ़्स ॾिसी करे, नब्ज़ जेकी ॾिसी करे दवा ॾींदा। हाणे वारा साईं वञो साईं फिलाणी जेको आहे टेस्ट करायो, फिलाणी टेस्ट करायो। उन ॾींहुं ॿार जी मां टेस्ट कराइण वियो आहे, बीमारी हिकु हुजे त जेको आहे सो ॿधायो, वरी 3 बीमारी इलाज मां शुरू करे ॾिनो। पोइ त अलाह हयाती ॾे डॉक्टर ममताज़ गोपाल कयो न, सॼो फाड़े छॾियो। मुंहिंजो टेस्ट हुजे, बाबा चरियो थियो आहे, मथे में सूर थी तोखे, बेवकूफ़ ॿार माराईंदे छा? उनखे बीमारी ॿी आहे त तूं टेस्ट ॿी कराई आहे। मां चयो मां कहिड़ो अथव भले, मां मशीन जो पुटु आहियां, मशीन मां इजाज़त कई आहे। तव्हांजो ॾोह आहे न इहो, तव्हां सुठे डॉक्टर ॾे वञो त तव्हां मसइलो हल थी वेंदो। बाबा मरे पियो, ईअं थी पियो। डॉक्टर जी कहिड़ी ॻाल्हि कंदे पियो? नकुली दवाऊं एतिरियूं आयूं आहिनि जो अलाए काथे आहे हुकूमत। हिकिड़ी न चई ॿी वटि, 3 न आहे चौथी वटि। अॻे खंघ जो हिकिड़ो असां शरबत पींदा हुआसीं, मिंट में छुटी वेंदी। हाणे 50 शरबत ख़तमु कयो आहे, काढ़ा पीता आहिनि, अलाए छा छा वरितो आहे। असली जेकियूं शयूं जेको बाज़ार में। तव्हां वरी बदपरहेज़ी बि त कंदा हूंदव न, परहेज़ बि कोन हूंदव न, तव्हां सभु कुझु खाईंदा हूंदव। कहिड़ो असां सभु कुझु? असांखे बर्गर जा पैसा आहिनि या असांखे हलीमत जा पैसा आहिनि, पकोड़नि जा? त असां सभु कुझु खाऊं था। असां ग़रीब माण्हू दाल ते गुज़ारो आहे, आलू जी भाॼी थी, दाल थी, अहिड़े क़िस्म जूं शयूं खाऊं था पिया ॿिए चवां। तबाह करे छॾियो अथनि साईं। अञा असां बसि छा कयूं यार? तव्हां बीमार त थिया हो न, अञा वधीक छा कंदव साईं? मां चवां थो मूंखे ॿुधायो, उहो डॉक्टर ॿुधायो त बाबा काॾे विया उहे असली डॉक्टर जेके हूंदा, जेके इलाज सुठो कंदा? मेडिकल जेको दवाऊं आहिनि सभु नकुली आहिनि, का दवा लॻे ई नथी माण्हू खे। एॾो तव्हां जज़्बाती न थियो कि बीमार आहियो, तव्हां रुगो खंघ में ॿुटिजी था वञो। साईं खंघां थो लॻे त सीने में बि सूर थिए थो, तारुनि में बि।
अच्छा मूंखे मां त इहे भई झटको अहिड़ो थो अची वञे त ॼण ॼाण बेहोश थी कयो मूंखे मां आधार थो अचे तव्हां पोइ इहो सीने में सूर थो थिए त तव्हां कंहिं सीने वारे डॉक्टर ॾे वञो न सीने वारे ॾे वञा अञा पाण खे वञी ॿियो वञी करे मोकारो करायां सही ॾिसो। माने इलाज ई चोथो शुरू थिए। स्पेशलिस्ट आहिनि न हर कंहिं मर्ज़ जा अलॻि अलॻि स्पेशलिस्ट आहिनि हाणे तव्हां ॿुधायो अखियुनि जो डॉक्टर अलॻि हूंदो आहे नक कन गले जो अलॻि हूंदो आहे हॾनि जो डॉक्टर अलॻि हूंदो आहे फिजिशियन अलॻि हूंदो आहे सीने जो अलॻि हूंदो आहे जिगर जो दिलि जो डॉक्टर अलॻि हूंदो आहे सही बसि मां हाणे छा ॿुधायां मूंखे यार एॾी बेज़ार थी वियो आहे त मौला हाणे बसि असांखे न दवाउनि में जान छॾाए को पंहिंजो कर्म कर पंहिंजी बसि असांखे नज़र कर्म कर न, बाक़ी तव्हां बि थियो छो था आख़िर बीमार हा थियो छो था ख़ुशी को साईं ख़ुशी आहे न बीमार थियूं था असां चऊं था कि असांखे बुखार मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे तव्हां एहतियात कयो न खाइण पीअण में ॿाहिरि निकिरण में जरासीम लॻनि था साईं छा कयूं असांखे वॾा माण्हू जो असांखे मास्क पायूं ऐं असांखे गाॾियूं न पोइ असांखे एसियूं आहिनि त असां वेही हुन में जेको आहे पंहिंजो परहेज़ कयूं ग़रीब माण्हू एहतियात कर एहतियात इलाज खां बहितर आहे ॾिसो त तव्हां इलाज अॻी महांगो थी वियो आहे केतिरियूं महांगियूं दवाऊं ऐं जेके मिलनि थियूं उहे बि नकली थियूं मिलनि असरु नथियूं कनि साईं काश मां ॿुधायां त हेॾो भरियो पियो आहे खारो दवाउनि जो खारो साईं मां चवां थो हर हिकु माण्हू खे मिनथो कयां थो भई महिरबानी करे मूंखे शरबत थो वठी ॾे खंघि जो हर कंहिं माण्हू अलॻि सभु पर्चियूं मां सां साणो थो हे वरितो ॿियो ॾियो माने शफ़ा थिए का शइ न आहे मिस्री में असरु न आहे काढ़े में असरु न आहे साईं जोशांदा में असरु न आहे को असरु कंहिं में न आहे पोइ तव्हां कंहिं महिल हकीम खे ॾेखारियो माखी नकलियूं हकीम बि दवा ॾिनी अहिड़ी बेकार दवा थी वञी करे हो खा इहा पंहिंजो छा चवंदा अथसि हीअ डांबर वांगुरु हिकिड़ी कारी शइ ॾिनई मूंखे डाख न न हिकिड़ी बाबा डांबर वांगुरु कारी शइ हीअ अड़े छा माए अड़े छा चई हा सलाजीत 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 सियारे में खाइबो सियारे इहा चए तूं खाओ ते सियारो हाणे मां ऊन्हारो आहे छा चई माण्हू सलाजीत खाधी कौड़ी ज़हर जे मथो चांहि जो ढुक बि पीतो पर असरु न थियो साईं उहा त गरम आहे इलाही साईं साईं मां चवां थो छा ॿुधायां ॾाढो तकलीफ़ में अची वियो आहे खंघि बि थी वई आहे ॾाढी दवाऊं नकली आहिनि मां छा चवां हुकूमत खे दवाउनि खे छॾियो साईं तव्हां अॻे जेके वॾा हूंदा उहे मुख़्तलिफ़ टोटका ॿुधाईंदा उहे इस्तेमालु कयो वॾा कुल मरी आया था अञा पैसा बचाओ वॾा असांजा वॾा बि वीचारनि जो इलाज न थियो वीचारा गुज़ारे विया नकली दवाऊं डॉक्टर अलाह हयाती ॾियनि अहिड़ा डॉक्टर मौला तव्हांजो कॾहिं प्रोग्राम गुज़ारे बसि असां गुज़ारियूं बि छाऊं छा आहे अहिड़ियूं किनियूं हुकूमतूं आयूं त अहिड़ा आटा महांगा थिया त असां इहो गुज़ारे वेठा हूंदासीं ग़रीब माण्हू जो छा हाल आहे ग़रीब माण्हू जीअण वाक़ई कोई हक़ न आहे सफ़ा न आहे तव्हां जियो साईं अमीर वाह फुल सूट पाते हूअं बि सही वज़ीर आज़म पाण थो चए त सुकून सिर्फ़ु क़बर में आहे हिन करे तव्हां क़बर भेड़ा थियो हा बसि असां भेड़ा थियो हे मोतबर वेठो हुजे असांखे अॻे इहो रड़े त ॿी ख़ल्क खे न रड़े न सही हुनखे अञा ॿई शादी ॿी करणी रुली वियाऊं साईं दुआ कयो संगत सां इहा सलाह आहे बाबा अलाह खे मञो को डॉक्टर सुठो ॾसियो त असां हुनखे इलाज वञी करे करायूं हुन खां बाक़ी नकुली दवा असांखे सफ़ा कार जो करे छॾियो आहे असां तबाह थी विया ॿार वठिजी विया चङड़ बीमारी अलाए छा आहे गिलास अलॻि कया कोप अलॻि कया तव्हां हीअं को ड्रिप वग़ैरह खां हणायो कहिड़ी ड्रिप हणाया साईं 50 सुयूं आहियूं त ड्रिप आहियूं मूंखे डाहो में मां 5 कलाक सुतो पियुसि हिकु ड्रिप 5-6 सुयूं हुई त हुन में भई हली रग में को असरु न थियो साईं नाज़रीन हाणे छा कजे त दवाउनि में बि असरु न रहियो आहे ऐं माण्हुनि में बि असरु उहो न रहियो आहे जो दवाऊं उन्हनि ते असरु कनि छो जो माण्हू बि अॼुकल्ह अहिड़ा थी विया आहिनि जो दवाउनि में असरु दवाऊं नकली बि अचनि थियूं ऐं हुकूमत जे तरफ़ां बि तव्हां ॾिसो त सिहत जूं सहूलियतूं बिल्कुलु बि कोन आहिनि सरकारी अस्पताल में प्राइवेट अस्पताल में बि इहा हालत आहे तव्हां साईं मां चवां थो त पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेके दवाऊं लिखी था ॾियनि न डॉक्टर हिकिड़ी त मेडिकल वारो चए थो हे बि अहिड़ी थी हे वरितियूं वञ अबा मां उहा छो वठां डॉक्टर हिकु लिखी ॾिनी वञी डॉक्टर ॾे वञ डॉक्टर ॾे वञा थो त डॉक्टर लिखी थो त हा हे वठि वञी करे माना पाण में मिलियल आहिनि मोकारो मरीज़ छो थिए हिनखे चवंदा आहिनि त बीमार थिए माण्हू त मोकारो थिए मरीज़ जो पोइ हाणे छा कजे कुझु नथो करे सघे हिन खां सवाइ जो दुआ कयूं अलाह साईं त हर मरीज़ खे शिफ़ा ॾे बाक़ी इंसान में त हाल कोन बचियो आहे दवाऊं बि निकिरी थियूं अचनि मरीज़ जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं इन ते असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो वरी कंहिं नए किरदार सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थी टेबल टॉक में तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त अलाह